अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि अजमईन। रब्ब इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्ब ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाब। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन लितुअमिनू बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूहु व तुवक्किरूहु व तुसब्बिहूहु बुक्रतन व असीला। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद
दुरूद शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइयों, अजीज दोस्तों, कुरान मजीद जी हिकायत तवां प्यारी जमात जा ॾो मूं तिलावत कई आहे। उन जो तर्जुमो तफ़सीर ऐं उन सां के मुतल्लिक़ चंद ॻाल्हियूं इंशाअल्लाह अज़ीज़ तव्हां जे आॾो पेश करण जी कोशिश कंदुसि। अल्लाह सही शर तव्हां जी असांजी अॼोकी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं जंहिं मक़सद जे वास्ते ही अॼोको प्रोग्राम रखियो वियो आहे, अल्लाह सही जल जलालहू अमन वालो इहो मक़सद बे पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए। रब करीम तव्हां असां सभिनी खे नेकी जे तरफ़ अचण जी, नेकी करण जी ऐं नेकी जे पैगाम पुॼाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ही जहान ऐं दुनिया चंद ॾींहंनि जे लाइ हिकिड़ो उर्दू वारे जो शेर आहे त आते हुए अजान हुई जाते हुए नमाज, इतने कलील अरसे में आए चले गए। यानी ॿारड़ो ॼमंदो आहे त हुन जे कन में वालिदैन मुस्लमान बांग चवंदा ऐं इहा सुन्नत बि आहे। साॼे कन में बांग चओ, खाॿे कन में तकबीर चओ। त शायर तो चवे त आते हुए अज़ान हुई, जंहिं महिल दुनिया में असीं आयासीं त असांजे कन में बांग ॾिनऊं, और जाते हुए नमाज, जंहिं महिल दुनिया में वियासीं त जनाज़ो पढ़ियो, नमाज़ पढ़ियो। आज़ान खां पोइ नमाज़ जे विच ते थोरो हूंदो आहे, अदा बेपरी जी नमाज़ 15 मिंट, फजर जी नमाज़ अधु कलाक वधि में वधि, सांझी जी नमाज़ होॾो बांग होॾो नमाज़, सोमाणी 20-25 मिंट, अलाहु अकबर नमाज़। त बांग ऐं नमाज़ जे विच ते तमामु थोरो टाइम आहे। त असांजी ज़िंदगी भी ईअं समझो त आते हुए अज़ां हुई जाते हुए नमाज, इतने कलील अरसे में आए चले गए। 100 साल जिंदा रहे, 500 साल रहे, पर आखिर मुंहिंजा दोस्त इंसान खे उहो ॾींहुं हिकिड़ो ॼमण जो आहे, यादि ॿियो आहे मरण जो। हाणे इन्ही विच में जेका असांजी हयाती आहे उहा अल्लाह जे तरफ़ खां अमानत आहे। अल्लाह पाक असांखे सिहत ॾिए थो, अखियूं ॾिनई, अकुल ॾिनई, हौस ॾिनई, औलाद ॾिनई, धन दौलत ॾिनई। रब्बुल आलमीन जी ज़ात असांखे छा न ॾिनो आहे। ये किरोड़े कादर करीम कुदरत वारे जूं असां ते भलायूं आहिनि। अल्लाह से फरमाए तो तुझी हयाती कलील आहे, थोड़ी आहे। इन्ही थोड़ी हयाती में मां अल्लाह पाक खे यादि कर ऐं उहो हिन दुनिया में हिकिड़ो दफ़ो अल्लाह चवण वारो लफ़्ज़ जेको आहे ज़िंदगी में जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो चयो हुजे अल्लाह, उन जी क़यामत में तोखे क़ीमत जी ख़बर पवंदी। हितड़े त असां चऊं था दादा बसि मिड़ई अल्लाह जो नालो वरितई, पर न, तमामु हुन जी वॾी अल्लाह सी वटि मुल आहे, क़ीमत आहे, हिसाब आहे। ही दुनिया दारुल अमल आहे, अमल जो जहान आहे। बाक़ी दारुल हिसाब ऐं दारुल जज़ा अॻिते आहे। अल्लाह सही जल जलालहू अमन वालू कंहिं बि माण्हूअ जो ज़रड़े जेतिरो अमल भी दुनिया जो ज़ाया कोन फरमाईंदो आहे, ऐं उहो अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू उन्ही खे बदिलो अता फरमाईंदो आहे। मौलाना जलालुद्दीन सुयूती हिकिड़ो वॾो आलिम थी गुज़रियो आहे, अहले सुन्नत जो बुज़ुर्ग आलिम हो। उन्ही हिकिड़ो किताब लिखियो आहे शरह सुदूर फी अहवालिल मौता वल कुबूर।
यानी कब्र जो ऐं मरण खां पोइ जो हुन सॼो ज़िक्र लिखियो आहे त माण्हू मरे थो त छा हाल आहे, कब्र में वञे थो त छा हाल आहे। क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में अरबी में वॾो किताब आहे ऐं लिखण वारो वॾो चोटी जो आलिम आहे। उहो बुज़ुर्ग फरमाए थो त असांजे ॻोठ में हिकिड़े क़ब्रिस्तान में असां हिकिड़े मैयत खे पूर्ण वियासीं। जनाज़ो खणी जॾहिं हुते पहुतासीं, मौलाना साहब जो हिकिड़ो अखियुनि ॾिठो मुशाहिदो आहे। फरमाए थो त जिन अंदर क़ब्र में थे खोटरी उहे सुभान अल्लाह करे ॿाहिरि निकिता। अंदर माण्हू दा नुमाया चार ॿी ख़ल्क़ ॿाहिरि हूंदी आहे। हे जो ओचितो सुभान अल्लाह करे क़ब्र खां ॿाहिरि आया, माण्हू चयो बाबा छा आहे? चए ॾिसो अल्लाह जी कुदरत। उन्ही क़ब्र खोटींदे ॿी क़ब्र निकिरी पई। सामी ठाहियो पे त अंदर दरी खुली पई। साईं जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाए थो उन्ही में अंदर जो ॾिठो से त अंदर ज़ाहिर में त खॾ ही, पर 14 जे रात खां वधीक रोशन हुई। ऐं उन मां मुश्क ऐं अंबर खां वधीक खुशबू पे आई। गौर सां जो ॾिठो से त हिकिड़ो शख्स पंथ मारियो वेठो आहे, साम्हूं क़ुरान शरीफ़ खुलियो पियो आहे, तिलावत करे रहियो आहे। सदन मूंखे अॻिते कयो छो त आलिम माण्हू, ॿिया माण्हू पोइते थिया, मां अॻिते वियुसि। हुनखे ॾिसी मूं चयो सुभान अल्लाह। तव्हां बि चओ। हुन मूंखे निहारियो, मूं वरी हुनजे मुंहं खे ॾिसी अहिड़ो ॾिठो मुंहं जो मूं ज़िंदगी में अहिड़ो मुंहुं ॾिठो ई कोन्हे। वरी ॿीहर चयुमि सुभान अल्लाह। पर जेको हुनजे आॾो क़ुरान करीम पियो हो, उनजा अहिड़ा ख़ूबसूरत अखर हा, सोन सां लिखियल हा, जो हिन दुनिया जा त ॼण हुया ई कोन के। वरी उहे जो ॾिठुमि त वरी टियों दफ़ो बि चयुमि सुभान अल्लाह। उन मूंखे निहारे मूंखे चयो बाबा क़यामत अची वई आहे छा? चयोमांसि न साईं। पोइ न आई आहे त पोइ दर बंदि कर। इहो दरवाज़ो जेको खुलियो थी रहियो इहो बंदि कर। क़यामत जॾहिं ईंदी तॾहिं मां निकिरंदुसि। मौलाना साहब रहमतुल्लाह अलैह लिखे थो त मां हुनखे चयो साईं दर त बंदि कयूं था, तुंहिंजी असां बेअदबी कई आहे, माफ़ कजो, पर तव्हां ॿुधायो तव्हां केरु आहियो? तव्हां सां इहा भलाई कीअं थी? उन अंदरां क़ब्र मां मुंहिंजे निहारे जवाब ॾिनो, चई तूं मौलवी थो लॻी, आलिम थो लॻी, तोखे इहा ख़बर कान्हे नबी पाक जी हदीस पाक आहे? कहिड़ी हदीस आहे? सलात शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। उन्हीं क़ब्र वारे फरमायो ओ दरवेश मौलवी साहब सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक हदीस जंहिंमें इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा आहिनि त जेको माण्हू हिन दुनिया में अल्लाह जे क़ुरान करीम सां मुहब्बत कंदो आहे, अल्लाह जो क़ुरान शौक़ सां पढ़ंदो रहंदो आहे, रोज़ानो क़ुरान करीम जी बिना नागे जे तिलावत कंदो आहे,
ओ माण्हू जॾहिं दुनिया मां लाॾाणो करे क़ब्र में वेंदो आहे अल्लाह पाक जल जलालु अमन वालू उन शख्स खे क़ब्र जे अंदर जन्नत जो क़ुरान मोकिले ॾींदो आहे अब फकीर के मथे विया सही मथे वियो त तव्हांजो समय दीदार सुभान अल्लाह न त सभु उथी ईंदा तव्हां ॾे मुंहिंजो ॿुधंदा ई सुभान पढ़ो सलात सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जेको दुनिया में अल्लाह जे कुरान करीम सां मोहब्बत कंदो आहे ऐं तिलावत कंदो रहंदो आहे बिना नागे जे थोरो या घणो पढ़ंदो आहे उन सां अल्लाह साईं इहा भलाई कंदो आहे त मरण खां पोइ बि उनखे जन्नती कुरान क़ब्र में अल्लाह मोकिले ॾींदो आहे अॾे सुभान अल्लाह ताजो कोई कोने सारियूं नथियूं कोन सुभान अल्लाह किथां निकिरे अॾे जो सुभान अल्लाह ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ उन क़ब्र वारे चयो मौलाना मूं सॼी ज़िंदगी कुरान करीम सां मोहब्बत कई अल्लाह जो कुरान पढ़ियुमि पढ़ायुमि मूंखे कुरान पाक खां सवा आराम ई न ईंदो हो पर जॾहिं मूंखे माइट क़ब्र में पूरे विया मूंखे फिक्र थी पियो त यार दुनिया में त मां कुरान पढ़ंदो हुउसि हिते अलाए मुंहिंजो कहिड़ो हाल थींदो बसि मलाइक पुछाणो करे वापसि मोटी विया अल्लाह जा ॿिया मलाइक आया जेके मूंखे जन्नती कुरान ॾेई विया हाणे मुंहिंजी क़ब्र में इहा रूह खे राहत आहे इहो मुंहिंजे लाइ सुकून आहे इन्हीअ सां क़ुरान जे करे मुंहिंजी घर जन्नत जो ई बाग लॻो पियो आहे ईअं सम्झो क़ब्र न आहे जन्नत जो बाग़ीचो ऐं रोज़ तिलावत कयां थो उन मौलाना साहब फरमा साईं जो ख़बर तव्हांखे क़ब्र में घणा साल थिया 400 साल घणा साल काॾे ॻाल्हायो इंसान क़ब्र में वञण खां पोइ हुनजो जिस्म पिसी वेंदो आहे गोश्त ॻरी वेंदो आहे हॾा बि ॻरी वेंदा का शइ न रहंदी आहे पर मुंहिंजा भाउ जिन खे अल्लाह साईं जी भलाई आहे जिन खे क़ुरान करीम जी भलाई आहे उहे 400 साल त छा जे 4000 साल गुज़री वञनि त उन्हनि जो जिस्म सलामत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में मशहूर जंग जेका ओहद जे मैदान में लगी हुई ओहद जबल जे दामन में उन्हीं में कुछ सहाबी सब शहीद थिया कुछ सहाबन खे खणी जन्नतुल बक़िया में दफन कयो हो ऐं कुछ सहाबी उन्हीं मैदान में ही दफन करे छॾिया हुआ 39 साल गुज़री विया 39 सालनि गुज़रण खां बाद में इन्ही विच में 39 सालनि में जबलनि जो पाणी लथो वादनि जो पाणी लथो उहे जेके क़ब्रूं हुयूं उन्हनि जा निशान ई मिटजी विया चंद क़ब्रूं वञी बचूं बाक़ी ॿियूं पाणीअ जे अचण जे करे तूफ़ाननि जे करे मींहनि जे करे जबलनि तां पाणी लथो उनजी सार संभार बि कान थी उहे क़ब्रूं मैदान बणिजी वियो निशान ई ख़तम थी वियो बस बाक़ी चंद क़ब्रूं हूं सैयदना अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं उन सां जेके ॿिया सहाबी हा उन्हनि जूं क़ब्रुनि जो निशान मौजूद हो बाक़ी ॿियनि सॻोरनि जो निशान ई मिटजी वियो आहे 39 साल खां बाद में उन्हीं मैदान मां हिकिड़ी पाणीअ जी नहर खोटियाऊं त मदीने शरीफ ॾे पाणी रवानो कजे वाटर खोटजे नहर खोटजे नहर खोटींदे खोटींदे हिकिड़े असहाबीअ जी क़ब्र निकिरी पई जो जिस्म 39 साल खां पोइ बि सही सलामत पियो हो
उन्हीं ज़माने जा कुछ माण्हू आहे उन सुञातो त ही फलाणो इहो वाकई उहद जे जंग में शहीद थियो पर हुन जो अजीब हाल हो हेॾे निहाल मैयत सौ सौ करे क़ब्र में सुधारबो आहे हथ बि सिधा पेर बि सिधा पुठी भर पियो हूंदो आहे पर उन सहाबी जो अजीब नमूनो हो क़ब्र में सुतो त पियो हो पर उन जो सॼो हथ खपे हथ जे ॾोरे जे मथां ई आयो पियो सभिनि चयो त हाणे नहर खे फेरायो क़ब्र खे कोन खोटबो इन क़ब्र खे वरी बंद कयो ऐं नहर जो इहो वाकड़ कराए परे खणी वञो असहाबी जी बेइज़ती बेअदबी न कबी इहो हिते पियो हुजे पर हाणे जो बाह ते हथ छो त हथ खे सिधो त कयोसि अल्लामा शेख अब्दुल्ला मुअत्तज़ दहलवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब जज़्बुल क़ुलूब इला दियारुल महबूब में लिखियो आहे मुझा प्यारा दोस्तों अजीजो अल्लामा नूरुद्दीन समहूदी रहमतुल्लाह अलैह वफाल वफा में लिखियो आहे अल्लामा इब्न शब्बह रहमतुल्लाह ताला अलैह तारीख़ मदीना में भी लिखियो आहे इन खां अलावा सीरत ऐं तारीख़ जा ॿिया किताब उन्हनि बि इन वाक़े खे लिखियो आहे जमल हुन जी बाह खे हटाए सिधो कयो त 39 साल खां बाद में बाह हुन जी इहे पई हले जीअं जहिड़े जी वारदी आहे त जान सुकी वेंदी आहे 2 कलाकनि खां पोइ अकड़जी वेंदो आहे तड़ ॾिणनि वारनि खां पुछो त काठ थी वेंदो आहे माण्हू पर 39 साल गुज़री विया हिन जी बाह जो हटायूं त बाक़ाइदे बाह हटी पर ॻाल्हि छा हुई हिन जॻह ते हुनखे का तलवार लॻल हुई तलवार वारी ज़ख़्म ते ही हथ ॾेई पियो हो जीअं जो बाह हटाई त हिन ॾोरे मञा रत ठकाव ॾेई निकिरी पई माण्हू हैरान थी विया अकुल हैरान थियो त 39 साल गुज़रण खां पोइ बि हिन जी जिस्म में रत जो दौरो हले थो ऐं हथ उन्ही ज़ख़्म जे मथां रखियो पियो आहे बाह खे सिधो जो कयो सिधो करे वरी छॾे ॾिनो त वरी पाण ई पाण हथ उथी वरी पाण ई वञी ज़ख़्म जे मथां ई कयो अल्लाह से जल्ल जलालुहु मन वारो इन जे लाइ फरमाईंदो आहे वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून जेके अल्लाह जे राह में कुर्बान थिया शहीद थिया तन खे मोल न चओ इहो साहबी मोल कोन्हे क़ुरान जे असांजो ईमान आहे पर ज़ाहिरी तरह हुन जे जिस्म बि ॿुधायो त जीअं जेरनि जो जिस्म हूंदो आहे रत बि वहे पई जिस्म में बि हरकत आहे जिस्म बि सलामत आहे इहो 39 साल जी ॻाल्हि आहे पर मुंहिंजा जलालुद्दीन सुयूती चए थो त हुन क़ब्र वारे मूंखे चयो त मूंखे 400 साल थिया बेटा ऐसा चवंदो आहे सेवा कर समुंड जी जित जर वहे तो जान सवे वहन तासीर में माणिक मोती लाल जे मासो मिलई माल त पूजारा पुर थिए इते समुंड मां मुराद अल्लाह जो क़ुरान आहे चओ सुभान अल्लाह छा मुराद आहे बाबा सेवा कर समुंड जी माना कुरान करीम जी सेवा कर जिते जर वहे तो जान सहसी वहन तासीर में माणिक मोती लाल जे मासो मिलई माल त पूजारा पुर थिए उन शख्स चयो सुभान अल्लाह बस अल्लाह से मुखे हिते 400 साल इन्ही हाल में विहारियो आहे इएं की बाबा हाणे दर त बंदि कर ये जगह खुली आहे दरी बंदि कर हुन चयोसीं सुभान अल्लाह तव्हां अल्लाह जो वॾो करम आहे वाह जो भलाई आहे वॾो तो ते ख़ुदा जी महिरबानी हेतिरो 400 साल खां वठी क़ुरान थो पढ़ी अल्हम्दुलिल्लाह 400 साल यको क़ब्र में ॿियो न कमु न कार न गाह न पठो न पी निंड न छा बसि 24 कलाक अल्लाह जो क़ुरान वठो पढ़ा
यार वॾो तोखे अल्लाह से अजर ॾींदो हूंदो, सवाब ॾिनो हूंदो। मौलवी साहब ने मुंहुं करे की मूंसां सौदो कंदे? सुभान अल्लाह। मौलवी साहब मूंसां सौदो कंदे? अलाए कहिड़ो हाणे तूं कबर में सौदा वेठो करी? जे इहो मूंसां सौदो कर, तो जेको 3 दफ़ा सुभान अल्लाह चई, मुंहिंजे कबर जी रोशनी ॾिठी सुभान अल्लाह चयई, उन खां पोइ क़ुरान करीम ॾिसी सुभान अल्लाह चयई, उन खां पोइ मुंहिंजी सूरत ॾिसी तो सुभान अल्लाह चयो आहे। 3 दफ़ा तो सुभान अल्लाह चया। सौदो इहो कर जो इहो 3 दफ़ा सुभान अल्लाह वारो सवाब मूंखे ॾे। हे 400 साल जेको मूं क़ुरान पढ़ियो आहे, इहो सवाब तोखे थो ॾियां। मौलवी साहब चयो साईं ना इहो सस्तो सौदो आहे, हेॾो वॾो 400 साल जो सवाब तो मूंखे ॾी ऐं मूंखां रुॻो 3 दफ़ा सुभान अल्लाह चवण वारो सवाब तो वठी। आख़िर ॻाल्हि छा आहे? जीअं त आहे क़ुरान मुंहिंजी खुराक आहे, क़ुरान मुंहिंजी राहत आहे, क़ुरान मुंहिंजी विरूह आहे, क़ुरान मुंहिंजे लाइ हिते अल्लाह साईं मोकिलियो आहे। पर इन्हीअ जो मूंखे हाणे कबर में सवाब कोन मिलंदो, पर तूं दुनिया अमल वारे जहान में आ, जेका तो 3 दफ़ा हिन जहान में दुनिया में सुभान अल्लाह चया, इन जो सवाब हिन 400 साल जे क़ुरान पढ़ण खां मथे आहे। इन्हीअ जे करे जो सवाब मिलंदो उन्ही कम जो जेको हिन हयातीअ में दुनिया में कंदे, हितड़े हयातीअ में कंदे उहो सवाब आहे। मरण खां पोइ त कबर में इनाम इकराम घणा ई आहिनि, पर मुंहिंजा दोस्त उहे इनाम ऐं इकराम न दुनिया वारे अमल जे एवज़ में हूंदा। बाक़ी कबर जे अंदरि तोखे जेका राहत मिलंदी सा बि दुनिया जे अमल जे करे हूंदी। मुंहिंजा मिठड़ा भाउ, हिन दुनिया जे ज़िंदगीअ खे पंहिंजे लाइ गनीमत शुमार कर। अल्लाह से तव्हां असांखे अहिड़ी प्यारी ज़िंदगी अता फरमाई आहे जंहिंजो हिकिड़ो हिकिड़ो सेकंड बि क़ीमत गफ़लत में न गुज़ारियो। अल्लाह जो ज़िक्र कयो, नमाज 5 वक्त पढ़ो, मस्जिदूं आबाद कयो, क़ुरान पाक जी तिलावत कयो, पंहिंजे औलाद खे नेकी जी तालीम ॾियो, अल्लाह जे रसूल जो यादगीरो रखो। इंशाअल्लाह ताला मां पहिरें अर्ज़ कयो आहे त हिकिड़ो दफ़ो जेको तो न दुनिया में अल्लाह चवंदो आहे, इन्हीअ जो अजर तोखे क़यामत में ख़बर पवंदो। इन्हीं मां अंदाज़ो लगा तो सुभान अल्लाह और 3 दफ़ा चई, वो तो चे मूं 400 साल दफ़ा कुरान पाक पढ़ियो, 400 साल यको पढ़ियो, उहो सवाब तोखे ॾियां। पर अञा बि तुंहिंजा जेके 3 भेरा सुभान अल्लाह वारा अञा मथे आहिनि। पिटाई साहब चवंदो आहे, वखर ढेरों ढेर पर वण जारा वेसदा, कन विहाए वस कयो वखर वॾी अवेर, कनी घुमदे सैर वखर विकामी वियो। हिकिड़ा लाजा उहे बाना आहिनि जेके 24 कलाक पंहिंजे ख़ुदा जे इबादत में आहिनि। हिकिड़ा वरी असां जहिड़ा गाफ़िल आहिनि जंहिंखे को यादगीरो कोन्हे को। मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस पाक तव्हांखे ॿुधायां, तव्हांखे वधीक मज़ो अची वेंदो। पढ़ो सलात सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हुजूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था, इज़ा मातल इंसान इनक़ता अमलहु, जॾहिं दुनिया मां इंसान लाॾाणो कंदो आहे, अॻिते वेंदो आहे त हुनजे अमलनि जो सिलसिलो बंदि थी वेंदो आहे। कीअं? बाबा छठी छमाही जुमो बि पढ़ूं था, भुलिजी सुलिजी करे 5 वक्त निमाज़ पढ़ूं था, कॾहिं ईद जी निमाज़ ते बि अचूं था,
कॾहिं के आलमन जे कचहरी में के कुरान पाक जे महफ़िल में बैठी खुदा जो कलाम ॿुधूं था, कॾहिं का न का नेकी चङाई को न को सवाब जो कम के फ़कीर खे ख़ैर ॾिनो से, मस्जिद में को बुहारी ॾिनी से, आज़ान चई से, पाणी भरियो से। इहे सभु शयूं इंसान जे हयाती सां ताल्लुक़ रखनि थियूं। सम्झो था न बाबा? हाणे जॾहिं उहो माण्हू मरी वेंदो त इहे सभु कम बंदि थी विया। या तो सोनो साईं गाल करे, इज़ा मातल इंसानु इनक़ता अमलुहु, जॾहिं इंसान मरंदो आहे त मरण खां पोइ हुन जे अमलनि जो सिलसिलो, अमलनि जो मामलो ख़तम थी वेंदो आहे, बंदि थी वेंदो आहे। दुनिया में कंदो हो, हाणे मरण खां पोइ कोन कंदो। दुनिया में हुन जो कुझु कयो सो हाणे लपेटे मलाइकनि दफ़्तर वेढ़े रखी छॾिया। हाणे इहो क़ब्र जे हवाले आहे, हिन जे अमलनि जो सिलसिलो बंदि आहे। पर मदीने वारे साईं तां सदको वञा, सोनो साईं फरमाए थो इल्ला सलास, पर मरण खां पोइ बि हुन जा 3 अमल जारी रहंदा। अमल भली मरी पवे, मरी वञे, जहान छॾे वञे, पर 3 ॻाल्हियूं मरण खां पोइ बि हलंदियूं। सहाबा किराम पुछनि था, या रसूल अल्लाह उहे कहिड़ियूं 3 ॻाल्हियूं आहिनि? सरकार फरमाइनि था, अल वलदु सालिह, पहिरीं हुन जी नेकी आहे त पंहिंजे पोयां नेक औलाद छॾे वञे। सुभान अल्लाह। यदऊ लहू, उहा नेक औलाद उन पंहिंजे माउ ऐं पीउ जे लाइ पाई दुआऊं घुरंदी आहे, नफ़ल पढ़ंदी आहे, कुल पढ़ंदी आहे, ख़ैरातूं कंदी आहे, ख़त्मा ॾींदी आहे। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, उन्ही औलाद जे दुआउनि जे सदके में अल्लाह पाक उन क़ब्र वारे जो दुनिया जो अमलनि जो सिलसिलो त बंदि थी वियो, पर उन सालिह औलाद जे करे रब करीम उन जे क़ब्र में अञा बरकतूं ई बरकतूं, रहमतूं ई रहमतूं, दर्जन में बुलंदियूं नसीब फरमाईंदो। जी मुझे आका जी हिकिड़ी हदीस पाक आहे जंहिंमें साईं फरमाइनि था त हिकिड़े माण्हूअ खे क़ब्र में सदुस नेकिन जे एवज़ में हिकिड़ो दर्जो मिलियो। साहबन पुछोसीं भला क़ब्र में बि दर्जा आहिनि छा? पाण फरमाइनि था क़ब्र जा दर्जा 100 दर्जा आहिनि, 100। साईं जो ख़बर हिकिड़े दर्जे खां ॿिए दर्जे ताईं केतिरो मुफ़ासिलो आहे। असां जूं माड़ियूं बिल्डिंगूं त 15 फुटनि ते छत हूंदी आहे, वरी ॿी छत, वरी टी छत। इमाम अलंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जन्नत में 100 दर्जा आहिनि। हिकिड़े दर्जे खां ॿिए दर्जे ताईं एतिरो पंधु आहे जेतिरो ज़मीन खां आसमान जो पंधु आहे। 500 साल सवारी तो डोड़ाए, जेतिरो 500 साल सवारी मुफ़ासिलो करे वञे, उन्ही मुफ़ासिले जेतिरो पंधु ज़मीन खां आसमान ताईं आहे। हुज़ूर फरमाइनि था इहो पहिरें तबके खां ॿिए ताईं, वरी ॿिए खां ओतिरो मथे, वरी 3 खां ओतिरो चौथो, इहे 100 दर्जा आहिनि। ऐं 100 दर्जा जन्नत में अल्लाह से पंहिंजे ॿारनि खे ॾींदो। जेतिरी हुनजी हैसियत हूंदी को पहिरें दर्जे जो लाइक़ु आहे त जन्नत में पहिरें दर्जे ते, ॿिए जो लाइक़ु आहे त ॿिए दर्जे ते, टियों जे लाइक़ु आहे त 3 ते। पर यार इहा बि ॿुधायां, इहे न भांजा तेरे हेठो दर्जो मिलियो, मथियो न मिलियो। मदीने वारो साईं फरमाए थो जेकॾहिं मुसल्ले विछाइण जेतिरी जाइ क़ब्र में, मुसल्ले विछाइण जेतिरी जाइ जन्नत में मिले त न सॼे जहान खां भली आहे। मसलो घणा फुट आहे? 2 फुट ऐं 4 फुट। 2 फुट हीअं वेकिरो, 4 फुट लंबो बस। मुंहिंजे साईं फरमायो त इन मुसल्ले जे विछाइण जेतिरी जाइ
कंहिं खुशकिस्मत इंसान खे जन्नत में मिले न, इहा ज़ाहिर में त मुसले जेतिरी आहे, पर सॼे जहान सतन आसमान सतन ज़मीन खां मथे आहे। का मामूली ॻाल्हि आहे जो पहिरियों दर्जो मिले हुनखे, अल्हम्दुलिल्लाह जेको मिलियो अल्लाह सी हबीब जे सदके हबीब जे उम्मत खे नसीब फरमाए। मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम फरमायो उन्हीं खुशकिस्मत इंसान खे हिकिड़ो दर्जो मिलियो। 6 महीना गुज़री विया, साल गुज़री वियो, 2 साल गुज़री विया, 4 साल गुज़री विया। उन्हीं 4 सालनि खां बाद में वेठे वेठे पखो हलायो। 4 सालनि खां पोइ वेठे वेठे अल्लाह सही उन्हीं बाने जो पहिरे दर्जे मां दर्जो मथे करे ॿिए दर्जे ॾे पुॼाईंदुसि। जेके प्रोमोशन थिए ऐं उनखे प्रोमोशन थी वञे हिकिड़े दर्जे खां ॿिए ॾे, या ॿिए खां टे ॾे, या टे खां चौथे ॾे, उहो बानो ख़ुदि अल्लाह सही खे अर्ज़ कंदो। कहिड़ो बानो? उहो जेको पहिरे दर्जे खां ॿिए ते पहुतो या ॿिए खां टे ते पहुतो, उहो पुछंदो अल्लाह साईं मां दुनिया में जेका बि नेकी कई हुई उन्हीअ जे एवज़ में त मूंखे तो पहिरों या ॿियो या टियों दर्जो ॾिनो हो, जेके 6 महीना साल 2 साल गुज़री विया आहिनि। हाणे मां त क़ब्र में आहियां, मां न हज कयो, न रोज़ा, न ज़कात, न छा। हिते क़ब्र में वेठे वेठे मुंहिंजी तरक्की थी वई आहे, पहिरे दर्जे मां ॿिए ते, ॿिए मां टे ते। इहो छो थियो? अल्लाह से जल्ल जलालहु अमन वालो उनके फरमाइंदो बे इस्तिग़फ़ार वलदिक तो जेका नेकी कई उन जो एवज़ तोखे जन्नत में मिलियो। पर हाणे वरी वेठे वेठे कुछ ॾींहंनि खां बाद में जेका तुंहिंजी तरक्की थी आहे, हिकिड़े दर्जे खां ॿिए दर्जे ते तोखे मोकिलियो वियो आहे, इहो तुंहिंजे बचड़े जे दुआउनि जे सदके में आहे। जेको नेक फर्ज़ंद, नेक औलाद, क़ुरान जो हाफ़िज़, आलिम, निमाज़ी, मुत्तक़ी, परहेज़गार पंहिंजो बच्चो दुनिया में छॾे आयो हुए, को तुंहिंजे लाइ रोज़ दुआ घुरंदो आहे, रब्बि जअलनी मुक़ीम अस्सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फ़िर ली व लिवालिदैय व लिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। मां अल्लाह जी ज़ात बाबरकात उन तुंहिंजे नेक बच्चे जे दुआउनि जे सदके तुंहिंजा दर्जा बुलंद कंदो थो वञा। क़यामत ताईं जेकॾहिं तुंहिंजी औलाद सालिह थी, पुट पोटरा पड़पोटरा, नस्ल दर नस्ल, नस्ल दर नस्ल, तोखे पहिरों दर्जो मिलियो हो, पर उहा तुंहिंजी औलाद तुंहिंजी नस्ल दर नस्ल तुंहिंजे लाइ दुआ घुरंदी, तूं पहिरें दर्जे खां 100 दर्जे ते पहुची वेंदी। अल वलदु सालिह, सालिह औलाद जेकॾहिं पंहिंजे वालिदैन जे लाइ, अबे लाइ, अम्मा जे लाइ सालिह बचड़ा पंहिंजे वालिदैन जे लाइ नेक दुआऊं घुरनि था, त उन जे एवज़ में वालिदैन जे अमलनि में बि इज़ाफ़ो थो थिए, त अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे दर्जनि में बि बुलंदी थो फरमाए। तॾहिं मुंहिंजे सोणे नबी पाक फरमायो त मुस्लमानो तव्हांजी औलाद तव्हांजो बहितरीन सरमायो आहे। जे बनी जी हिफ़ाज़त कंदो आहे, दुकान जी हिफ़ाज़त कंदो आहे, कारोबार जी हिफ़ाज़त कंदो आहे, उन खां अलावा तूं पंहिंजे पैसनि ॾोकड़नि जी हिफ़ाज़त कंदो आहे, माल ऐं मिल्कत जी हिफ़ाज़त कंदो आहे। मुस्तफ़ा फरमाइनि था इहो सभु इते रहिजी वेंदुई, मरण खां पोइ इन जा ॿिया वारस थी वेंदा। दुनिया में हिफ़ाज़त करणी थी त पंहिंजी औलाद जी कर, उन औलाद खे सुहिणी तरबियत ॾे, सुहिणी तालीम ॾे, औलाद खे क़ुरान पढ़ाए, औलाद
औलाद के आलिम बनाए, औलाद के हाफिज बनाए, औलाद के सोने नमूने सा रख। और कर रोजानो को जो छोकरो कैसा तो घूमे, कैसा तो उठे, कैसा तो वेहे, रातू कंहिं वटि तो गुज़ारे, ॾींहुं कंहिं वटि तो गुज़ारे। इहो तोखे फिक्र हुजणु खपे त इंशाअल्लाह ताला तुंहिंजी औलाद बिगड़ंदी कान का। पर यार चवंदे छा, अबा ख़ैर आहे, जवान बुढ़सान मिड़ई पिया घुमन फिरन, जवानी अथनि, पोइ वरी ॾिसंदासीं इहो तुंहिंजो छोकिरो चर्सी थी वेंदो, आफ़ीमी थी वेंदो, भंगी थी वेंदो, बद मज़हबनि जे सोबत में अची वेंदो, बुरनि जी सोबत में अची वेंदो, हणी ॿेड़ो ॿोड़े छॾींदो, तबाही बर्बादी करे छॾींदो। वध खां वधि तूं सरमायो संभाली त औलाद जे सरमाए खे संभाल। असां मुसलमाननि में जेका वॾे खां वॾी गफ़लत आहे सो पंहिंजे औलाद जी नज़रदारी न आहे। असांजी औलाद काथे थी उठे, काथे थी वेहे, कैसा थी उठे, कैसा थी वेहे, आधी आधी रात ते कोन था अचनि, छो कहिड़ी सोबत में रहनि था। अदा जेकॾहिं ख़ुदा पाव असांखे बचाए, असांजो पुटु चोरनि सां वेहंदो त चोरी सिखंदो, चर्चनि सां वेहंदो त चर्च पीअंदो, भंगियुनि सां वेहंदो त भंगी थींदो। पर जेकॾहिं अल्लाह वारे जे सोबत में वेंदो त निमाज़ी थी पवंदो। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। असां मुआशरे में ॾिठो आहे, असांखे तजुर्बो आहे, हेॾियूं हेॾियूं ॾाढियूं मथे ते मेहराब ठहिया पिया आहिनि, 24 कलाक तस्बीह हथ में आहे, मस्जिद खां ॿाहिरि वञनि कोन था, हाजी साहब नेक निमाज़ी, छोरो हरामी। छो चवंदे छा, अबा अल्लाह हिदायत करे, अल्लाह हिदायत करे, अल्लाह हिदायत त करे, तो पुट खे तालीम कहिड़ी ॾिनी, तो पुट खे रस्तो कहिड़ो वठायो, तो औलाद खे राह कहिड़ी ते लॻायो, बस अल्लाह जो ॾोह। नबी करीम जी दरबार में हिकिड़ो असहाबी आयो, उठ अची वेहारे ॿाहिरि, उठ वेहारे छॾे हुज़ूर वटि आयो। पाण फरमो उठ खे काॾे कई कि तरक्तुहु अला तवक्कलिल्लाह तआला, साईं अल्लाह जे आसरे उठ खे छॾे आया, अल्लाह जे आसरे। पाण फरमो त न वञ, एकिल बईर फतवक्कल अलल्लाह, अॻ में वञ, उठ खे डावण ॾे, उठ खे मुहार ॿध, उठ जो गोॾो ॿधी वेहार, पोइ अल्लाह ते तवक्कल कर। अल्लाह तुंहिंजो नौकर आहे जो तुंहिंजा उठ चाढ़ींदो, तूं पंहिंजो कमु कर जेको तोखे करिणो आहे, उहो करी कोन के अल्लाह जे हवाले आहे। न, अल्लाह जे हवाले तॾहिं कबो जॾहिं अॻ में तूं पंहिंजी महिनत कर। छोकिरो सॼो ॾींहुं बाज़ार में रुले पियो, पाण निमाज़ ते मुसले में वेठा, कहिड़े कम जी तुंहिंजी निमाज़ आहे? औलाद तुंहिंजी ख़राब थी वई, कंहिं कम जी कान थी वई इबादत। इबादत उन्ही जी कम वारी आहे जो पाण मरे त मरण खां पोइ बचो दुआऊं घुरेसि। औलाद साले हुजे, औलाद ते गौर कयो। मां घणई दफ़ा तव्हांखे अॻे बि चवंदो आहियां, हाणे बि चवां थो, औलाद ते तवज्जो ॾियो, वध खां वधि औलाद ते तवज्जो ॾियो। ही औलाद जहिड़ी क़ीमती शइ दुनिया में आहे ई कान का। ॾिसो न त माण्हू मरे निमाज़ बंदि, माण्हू मरे हज बंदि, माण्हू मरे रोज़ो बंदि, माण्हू मरे ज़कात बंदि, माना अमल बंदि, मरण खां पोइ बंदि। पर इन्ही पुटड़े तुंहिंजे लाइ दुआ घुरिया त जन्नत में दर्जा वधंदा वञनि। बरकत आहे या न आहे? इन्ही औलाद ने तवज्जो ॾियो, इन्ही औलाद खे नेक सालिह करण जी कोशिश कयो। मौलवियुनि जी औलाद ख़राब थी वञे, मौलवी चवंदा असांखे दीन में कहिड़ो फ़ाइदो पियो जो असांजे बच्चे खे पवंदो। अड़े माण्हू तव्हांजा हथ चुमनि, माण्हू तव्हांजा पेर चुमनि, माण्हू तव्हांखे साईं साईं कनि, माण्हू तव्हांखे मथे वेहारनि, माण्हू तव्हांखे मुसले ते वेहारनि। अञा ॿियो फाहो खपेव? इन खां बि वधीक कहिड़ी इज़त खपेव? आलिमनि जे मथां बि लाज़िम आहे त औलाद खे इल्मु पढ़ाइनि, क़ुरान जो, हदीस जो, दीनदार बणाइनि। इहो असांजे मुल्क में वॾो मर्ज़ आहे। मां त नज़र डोड़ायो आहे त मौलवियुनि जी घणो करे औलाद जाहिल, छो शिया हाफ़िज़नि जा बच्चा जाहिल, मौलवियुनि जा जाहिल, छो? माना तव्हांखे दीन में मज़ो न आयो न, तव्हांखे दीन न लॻो न। जे दीन लॻेव हा त ख़ुदा जो कसम अचे त पुट त हाफ़िज़ कयां, पर पोटो बि हाफ़िज़ कयां, ॾोटो बि हाफ़िज़ कयां, ख़ानदान सॼो हाफ़िज़ बनायां। इहो
इंसान जे मरण खां बाद में इंसान जा अमल सब खत्म थी था वञनि पर सालिह वलद सालिह औलाद अबे अम्मा जे लाइ जॾहिं दुआ घुरंदो आहे त हुन जे दर्जनि में इज़ाफ़ो थी इहा थी हिकिड़ी ॻाल्हि साईं फरमा टे कम हाणे टे पूरा कया अञा ॿ खुटनि था सलात पढ़ो त ॿुधायां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जरा मोहब्बत सां ॾाढे सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इंसान जे मरण खां पोइ अमल ख़त्म थी वेंदा पर टे अमल हलंदा हिकिड़ो अमल हलंदो हुन जो वलद सालिह यानी सालिह औलाद जेका माउ ऐं पीउ जे लाइ दुआ घुरंदी हुन जा क़ब्र में बि पोइ दर्जा बुलंद थींदा वेंदा साहबन पुछोसीं ॿियो कहिड़ो कमु आहे जेको मरण खां पोइ बि जारी हुजे हुज़ूर सही फरमाइनि था इल्मुन युल्तफ़उ बिही ॿियो उहो अमल आहे जेको माण्हू पंहिंजे ज़िंदगीअ में इल्मु छॾे वञे इल्मु भली मरी वञे पर मरण खां पोइ इल्मु दुनिया में ॿियनि खे कम ईंदो हिन खे बि क़ब्र में दर्जनि में इज़ाफ़ो फरमाईंदो हे जेके आलमन किताब लिखिया आहिनि आलमन जेके शागिर्द पैदा कया आहिनि आलमन जेके हाफ़िज़ पैदा कया आहिनि वरी हाफ़िज़नि जा हाफ़िज़ शागिर्द वरी आलमन जा शागिर्दनि जा शागिर्दनि जा शागिर्द आख़िर मां पढ़ियो आहियां मुंहिंजो को उस्ताद हुयो वरी मुंहिंजे उस्ताद जो उस्ताद हो मुंहिंजे उस्ताद जे उस्ताद जो उस्ताद हो इहो सिलसिलो पढ़ाई जो वञी रसूलुल्लाह सां थो मिले पियो त इहो मरण वारो आलिम इल्म छॾे आलिम छॾे शागिर्द किताब छॾे दीनी छॾे कम उहे माण्हू हुन जे मरण खां पोइ दीन जा किताब पढ़ंदा आलिमन वटि पढ़ंदा आलिम ॿियनि खे पढ़ाईंदा रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त उन इंसान जे मरण खां पोइ बि हुन जा अमल ख़त्म कोन थिया उहो शागिर्द नेक इल्म वारो छॾे वियो आहे उन्हीअ जे इल्म जो हिसो उस्ताद खे बि मिलंदो मां जो कुझु कयां थो सो पंहिंजे लाइ थो कयां पर इन्ही हदीस जे रोशनी में मुंहिंजे अमलनि में मुंहिंजे उस्ताद जो भाङो बि आहे मुंहिंजे उस्तादनि जो बि हिसो आहे मूंखे बि मिलंदो इंशाअल्लाह पर उन सां गॾु मुंहिंजे उस्तादनि खे बि मिलंदो छो त उस्ताद इल्मु छॾे विया आलिम छॾे विया तव्हां बि कोशिश इहा कंदा कयो त पंहिंजी औलाद खे आलिम बनायो सरकार फरमाए था इन्नमल उलमा वरसतुल अंबिया ॿुधी छॾियो हे जेके आलिम अथव से मां मिठे मुहम्मद जा वारिस अथव वारिस कंहिं पीर लाइ कोन नबी से तो पीर मुंहिंजा वारिस न हिकिड़ी हदीस बि कान्हे फलाणो पीर अल्हम्दुलिल्लाह पीर भला नमाज़ूं सेखारण ॾाढ़ियूं रखाइनि पटका ॿधाइनि सुठी सोबत में अचनि भली ॻाल्हि आहे पर पीरनि खे सोणे नबी वारिस कोन चयो आहे वारिस नबी पाक आलिमन खे चयो आहे कंहिंखे चयो आहे बाबा ॾाढे ॻाल्हायो हाणे तव्हां ज़रूरु कंहिं न कंहिं पीर जा मुरीद हूंदो कावड़िजी वियो कावड़ियो न थधे दिमाग़ सां सोचो हा पीर भला सुठा नमाज़ूं रोज़ा सुन्नतूं भला कम ॾसनि था पर नबी जा वारिस पीर न अथव नबी जा वारिस आलिम अथव सरकार फरमाए थो त मिदादुल उलमा तूज़न बिदम शुहदा क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जेके आलिम मस कुपड़ी में मस विझी फतवाऊं लिखंदा हा हदीसूं लिखंदा हा क़ुरान लिखंदा हा शरह लिखंदा हा उहा जेका मस कुपड़ी वारी मस आलिमनि जी आहे उहा क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह साईं शहीदनि जे रत सां तोड़ींदो
पर उहा शहीदन जे रत खां ॻरी थी पवंदी। शहीदन जो रत हुन जे मुक़ाबले में हल्को थी पवंदो। आलमन जी जेका मस हूंदी उहा मस आलमन वारी शहीदन जे खून खां बि वधीक क़ीमती हूंदी। मामूली ॻाल्हि आहे। अल्लाह से चल तमाम साथे आलमन जी सोबत नसीब फरमाए। आमीन चो आमीन। आलिम बा अमल हुजे ऐं आलिम अहले सुन्नत जो हुजे। ये ॿ शयूं ज़रूरी आहिनि। हिकिड़ो त छा हुजे बा अमल हुजे। चओ छा हुजे? बद किरदार न हुजे, बद अमल न हुजे, बा अमल हुजे। उन सां गॾु उन जो अक़ीदो बि दुरुस्त हुजे। अक़ीदो सही सही जे नबी पाक जी सुन्नत जो अक़ीदो, सहाबा जो अक़ीदो, ताबईन जो अक़ीदो, तबो ताबईन जो अक़ीदो, औलिया अल्लाह जो अक़ीदो, इहो सालिहन वारो तरीक़ो जंहिं आलिम वटा उन आलिम जो मुल ई कोन्हे। नबी करीम जी ज़ात मां बरकात फरमाइनि था त इहो आलिम मां नबी जो वारिस। हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई आहे, तव्हांखे दिलि थी चवे त ॿुधायां। ॿ हिकिड़ा आलिम थी गुज़रिया। हिकिड़े जो नालो मौलाना जलालुद्दीन सुयूती, मौलाना जलालुद्दीन रूमी। छा उस नालो जलालुद्दीन? थका हो हाणे बस क्यों भला। देगियूं ॿ टे आयूं हल, पाटियूं बि आयूं हल। घबरायो न, नगर मिलंदो इंशाअल्लाह। कुझु त ॿुधी वठो। फ़कीर कादर बख़्श जा फोन मथे फोन आसीं, अचो ज़रूरु अचो साईं। हाणे पौड़ा थी विया हो, कॾहिं वरी ॿिए खे वारो ॾियो, मूंखे छॾियो त मां साई पटियां। फ़कीर चयो त नारू भरू तव्हां अचो। हाणे फ़कीर जो हुकुम मोटाए कोन सघियासीं, तव्हांजी ख़िदमत में आया आहियूं, पर थका त न आहियो न? ॿुधो अथव न? हा, मुंहिंजी दिलि बि चवे थी अॼु त तव्हांखे कुझु ॿुधायां। मौलाना जलालुद्दीन रूमी जीअं असांजे तव्हांजे सिंध में भिटाई साहब हो न साईं, वली बि हो त शाइर बि हो। जलालुद्दीन रूमी भी अड़े तरीके से वली भी हो तो शायर भी हो। किताब लिखो वडो मसनवी मौलाना जलालुद्दीन रूमी। बियो वरी मौलाना है अब्दुल रहमान जामी। मुझा दोस्तों अजीजो जेको ओ आशिक़े रसूल आलेवा जाम जो कोठो न जो ईरान जे ओसे पासे आ। हिकड़ी रात मुझे नबी पाक अलैहिस्सलाम जे नात लिखण जे लाइ कलम खई, कागज खई, मुझे सोने नबी के सजड़ा कई। छा तो चवे महजूरी बरामद जान आलम तराहम या रसूल अल्लाह तरहम। तो सुभान अल्लाह, जोर से सुभान अल्लाह। आखिर रहमतल लिल आलमीन ज़े महरूमा चरा फारग नशीनी दरूं आवर ज़रूए सुबह जिंदगानी बेरूं आवर ज़रूए बुर्दे यमानी के रूए दोस्त सुबह जिंदगानी। बट्रीह टेटीह उनी नात जा मिसरा चो सुभान अल्लाह। ॾाढे चो सुभान अल्लाह। बट्रीह टेटीह मिसरा लिखी करे कागज खीसे में विधई। दिल में चई त सुभाणे मदीने काफिलो वेंदो, उन काफिले सां गॾिजी वेंदुसि ऐं नबी पाक जे रोज़े जे साम्हूं बीही वञी हा नात मुस्तफ़ा खे ॿुधाईंदुसि। इहा नात हबीब खे रूबरू ॿुधायां। मुजादा जाम जे मुल्क मां 200 मील मदीने खां मुफ़ासिलो परे आ। हलंदे हलंदे काफ़िले में गॾियो थो वञे। जमल मदीने पाक जे वेझो पहुता, उन काफ़िले में मौलाना अब्दुल रहमान जामी भी हुजे। कुदरत मुझे खुदा जी जेको मदीने जो गवर्नर आ, उनी गवर्नर खे नबी पाक अलैहिस्सलाम ख्वाब में इशारो फरमायो, ओ गवर्नर लब्बैक या रसूल अल्लाह,
फलाणे पासे खां हिकिड़ो काफ़िलो थो अचई, उन काफ़िले में हिकिड़ो मौलाना आहे अब्दुर्रहमान जामी, उनखे मोटाए चओ त तुंहिंजी मदीने में दाख़िला बंद आहे। गवर्नर उछो, पुलिस वरतई, अॻिते वधी आयो, काफ़िले खे अची अॻु ॾिनई, बाबा तव्हांजे काफ़िले में अब्दुर्रहमान जामी कहिड़ो आहे? चयोसि ही आहे अब्दुर्रहमान जामी। चई बाबा तुंहिंजी मदीने में दाख़िला बंद आहे, हबीबन करीमन मनो कई आहे तॾहिं खे अचणु न ॾे, काफ़िले वारा तव्हां भली वञो पर अब्दुर्रहमान न अचे। मुजादा उन ग़रीब खे काफ़िले मां हटायूं, हुते वेही रहियो, काफ़िलो हलियो वियो। दिल में चई त भला हिन दग खां रोकियो अथनि, हेॾां फिरी वञा मन हबीब जो दीदार थिए। वरी जो ॿिए पासे न फिरी आयो त मौलाना अब्दुर्रहमान जामीअ जे लाइ वरी गवर्नर खे हुकुम थियो आहे, ओ गवर्नर हाणे वरी ॿियो रंग फलाणे पासे ॾांहुं वठियो थो अचे, इन्हीअ खे वरी बि मोटाए गवर्नर वठी हुनखे गिरफ़्तार करे जेल में खणी हयो। असां तोखे मनो था कयूं, हेकर मनो कई आहे, ओॾो मुड़ी वरी ॿिए पासे ॾांहुं थो अची, हुनखे जंहिंमहिल जेल में विधऊं, टियों दफ़ो नबी पाक गवर्नर खे दीदार करायो। पाण फरमाइनि था, ओ गवर्नर, अब्दुर्रहमान चोर नाहे, अब्दुर्रहमान धाड़ेल नाहे, अब्दुर्रहमान ख़राब नाहे, पर उन हिकिड़ी नात लिखी आहे, उहा अॼु मुंहिंजे रोज़े जे साम्हूं पढ़णु घुरे थो। अहिड़ी त दर्दनाक नाता जो मुंहिंजे रूबरू पढ़ंदो त मां क़ब्र शरीफ़ मां उथी हुनखे हथ मिलाईंदुसि ऐं ज़ियारत कराईंदुसि ऐं दीदार कराईंदुसि। चवीस त अब्दुर्रहमान तो रोज़े ते भली आहे, पर तुंहिंजी नात मूंखे अॻे ई पहुची वई आहे। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। गवर्नर वापस वञे थो, वापस वञी हुनखे जेल मां कढे थो, जेल मां कढी करे माफ़ी वठे थो, माफ़ी वठी हुनखे अदब एहतराम सां रसूलुल्लाह जे रोज़े ते वठी आयो आहे। मौलाना जामीला मशहूर आहे, जीअं जो मुंहिंजे हबीब पाक जे सलात व सलाम वारे मवाजह शरीफ़ ते नज़र पियसि त बेहोश थी किरी पियो, 7 ॾींहं 7 रातियूं बेहोश पियो हो। जंहिंमहिल 7 दिहाड़े उथियो तंहिंमहिल वापसि वञणु लॻो, माण्हुनि जो छा ॻाल्हि आहे? चई 7 ई ॾींहं मुंहिंजे हबीब मूंखे पंहिंजे झोलीअ में रखियो आहे। चओ सुभान अल्लाह। मुझे हबीब मूंसां कुर्ब कयो आहे, जो ये 7 ई दिहाड़ा बेहोशी न हुई, हबीब जी कचहरी हुई, मुस्तफ़ा जा दीदार मुते रहमत लिल आलमीन करम कयो आहे। मुंहिंजा दोस्त मालूम थियो त आशिक़ किथे बि हुजे, फरियाद मुस्तफ़ा ॿुधे थो। चओ ॾाढो चओ, फरियाद साईं मोहब्बत हुजे, कशिश हुजे, दिल सां दाह कजे, साईं ॿुधंदा। असांजे मुल्क में हिकिड़ी क़ौम आहे जंहिंखे चइबो आहे शिकारी। तव्हां वटि हूंदी, शिकार विकार कंदा आहिनि, हराम बि खाईंदा आहिनि, हिलाल बि खाईंदा आहिनि, वरी मुस्लमान को निकाह बि पढ़ाईंदा आहिनि, सभई कम कंदा आहिनि। कम हराम जा ज़ाहिर में बालेशाही शिकारी उनमें हिकिड़ो नौजवान छोकिरो जो पीउ मरी वियो, शक्ल जो सुहिणो, कंहिं मदरसे में वञी पढ़ियो, अरबी फारसी पढ़ी, समझदार थियो, इल्म त फज़ीलत ॾींदो आहे न साईं, इल्म जे करे हुन में फज़ीलत अची वई। हिकिड़े ॿिए ॻोठ में वञी वेठो, उते वञी हुन ग़लती कई, सैयद सदाई, बाबा मां सैयद आहियां। दोस्तो अज़ीज़ो, उन इलाके जो बादशाह हो, उन दिल में ख्याल कयो त पढ़ियल लिखियल आहे, सैयद सदाए थो, मां हिनखे पंहिंजी न्याणी परणायां। हुनखे पंहिंजी न्याणी जो निकाह ॾिनई, उन सां हुनखे जाइ ॾिनई, घर ॾिनई, ॾाज ॾिनई, इनाम ॾिनई। कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी जंहिंमहिल बादशाह जी न्याणी वठी आयो, हफ़्तो खनि को न गुज़रियो, हफ़्ते गुज़रण खां बाद में बादशाह चयो त मां पंहिंजो न्याणो ॾिसी अचां, पंहिंजी न्याणीअ जे घर घुमी अचां। वज़ीर हुन सां गॾु आहे, वज़ीर ऐं बादशाह उन पंहिंजे न्याणे जे घर आया। जीअं जो उते पहुता त मुंहिंजा अॻे ज़माने में गुस्ल खाना कोन हूंदा हुआ,
अंगण ते वेझो कपड़ा बीठो मटाए पानी जमीन ते पियो वहे बादशाह आई वज़ीर ये जो गॾु आया त नंढड़ो हिकिड़ो बुलटड़ी कुत्तो हो जेको वज़ीर सां गॾु हो उन्ही अची पाणी सूंघियो पानी सूंघी कुत्ते बूथ मथे करे वठी रूड़ू कयूं कुत्ते जो रूड़ कई त वज़ीर जो घोड़ आणे ज़ुल्म थी बादशाह जो छा ॻाल्हि आहे कि नाराज़ न थियो त ॿुधायां कि नाराज़ कोन थो थियां ॿुधाए कि हे सैयद नाहे हे शिकारी हिन सैयद सदाए तव्हां सां कूड़ हणी न्याणी वरिती आहे बादशाह तो ते चरियो थियो आहे दिमाग़ ख़राब थी मूं न्याणी ॾिनी आहे सैयद सगोरे खे तूं वरी छा थो चवीं चएसई न जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि कूड़ी निकिरे त तव्हां मूंखे जहिड़े जानवर जे पेट में सिबाए छॾिजो पुछोसि सची करायो बादशाह चवे थो अबा तूं केरु आहे चएसि मां सैयद आहियां जे सैयद आहे तो चवे त शिकारी आहे जे न तुंहिंजे वज़ीर जो इलाज कराए दिमाग़ ख़राब अथसि मां सैयद खे शिकारी थो चवे पियो हे बेवकूफ़ आहे वज़ीर चयो जेकॾहिं तूं सैयद आहे त इम्तिहान ॾे जे कहिड़ो इम्तिहान ॾियां जे सुभाणे तेल जो कड़ाहो गरम कंदासीं माण्हू घुराईंदासीं जेकॾहिं तूं सचो आले रसूल आहे त हिन कड़ाहे में तेल में अंदर लंघ जेकॾहिं रसूलुल्लाह जो बचड़ो हूंदे तोखे तेल कुझु कोन कंदो या ॻाल्हि ॾुखी आहे बाहि न ॾिसंदी आहे त महेसर आहे न का बाहि ॾिसे त को शर आहे न को बाहि ॾिसे त शासा पर हुनखे ॾियारणो त मन पासे हुन सीने ते हथ रखियो त मूंखे इहो शर्त क़बूल आहे सुभाणे तव्हां कणा हो काढ़ियो मां लंघंदुसि शहर में पढ़ो घुमी वियो सुभाणे फलाणी जाइ ते फलाणे सैयद जो इम्तिहान आहे मुजादा ख़ल्क़ूं टाइम ते गॾु थियण जे लाइ तयारु थियूं हिन दिलि में सोचो त आहियां त शिकायत गलती त कई अथमि पर दिलि में सोचई वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन गलती त मूं कई आहे पर रहमतल लिल आलमीन खे सॾ कयां मन मोजा ऐब ढके रात जो गिची में गारो विझी सॾ थो करे अस्सलातु अलैका या खैरल वरा वस्सलामु अलैका या नूरल हुदा या हबीबी सैयदी दरमदअम मन के बंदर हिर्स इस्यारादअम रहमतल लिल आलमीन या रसूल हम शफीउल मुज़निबीन या रसूल मुश्किलम पे सस्त मंदर बेकसी या रसूल अल्लाह मारा तो बसी आजुज़म दरमादम दस्तम बिगीर गैर तो दीगर नदारम दस्तगीर अगसनी या सैयदा रसू या नबी खैरल बशर गौर कर गमगीन जो ए नूर नाफे नामवर ज़ालो ज़ाती ज़िक्र तुंहिंजो आहिराहत रूह खे सैयदा सलवात तुंहिंजी ने अलम अंदोह खे दर्द दूरी कर दफ़ो कढ रंज दिल जे रोह खे सोन जीअं सफ़रो थिया पारस लॻे जीअं लोह खे अगसनी या सैयदा रसू या नबी खैरल बशर गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफे नामवर रे रहम कर या रसूल अल्लाह रहमतु रसी कर इनायत अहमदा सुन हिन बंदे जी बेकसी आघणो किरता कचो आया अबोझो आरसी अगसनी या सैयदा रसू या नबी खैरल बशर गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफे नामवर सॼी राति रोईंदो रहियो दाऊं कंदो रहियो दरवाज़ो बंदा मुंहुं मदीने ॾिया
दिल से जो बात निकलती है असर रखती है, दिल मां जेका दाहन निकरदी आ सा असर कंदी आ। इन गरीब जूं दाहूं कबूल पइजियूं, आधी रात खां पोइ हिन जो घर रोशन थियो, अञा जो निहारे त रसूलुल्लाह साम्हूं बीठा। सभई जो सुभान अल्लाह। हबीबन फरमाया छा तो चवी जे क़िबला बस मुंहिंजी ग़लती माफ़ थे। पाण फरमाया तो ग़लती तो वॾी कई आहे, ॾोह वॾो कयो थी, शिकारी थी करे तूं सैयद सॾायो आहे, ग़लती वॾी कई थी। पर मां मोहम्मद जी दामन कुशादी आहे, जेको मुंहिंजे दामन में ईंदो आहे तंहिंखे ढके छॾींदो आहे। हाणे तूं घबराए न, गणती न कर, मूंखे सॼो थी, फरियादियूं कयूं थी, हे मुंहिंजे कुल्हनि जी चादर तोखे ॾियाए थो, इहा सुबुह जो वेड़े बिस्मिल्लाह करे कड़ाए में लॻे पइजां, इंशाअल्लाह ताला हिन मुंहिंजे चादर जे सदके तुंहिंजो वार खे बि तो कोन्हे। सभई जो सुभान अल्लाह। तसल्ली थी वई, हबीब हिन खे नवाज़ियो, दीदार करायो, सरकार सरकार आ सही। फरियाद उम्मती जो करे हाल ज़ार की, मुमकिन नहीं कि खैरुल बशर को खबर न हो। उम्मती सद करे ऐं नबी न ॿुधे, इहो थी नथो सघे पियो। उम्मती जो कमु आहे सॾु करणु, वरनाइण कमु मुंहिंजे मदीने वारे। सुबुह थियो, तड़बड़ करे कपड़ा मटाए उहा चादर बिस्मिल्लाह करे वेड़े मैदान में काहे पियो। बादशाह ॾिठो त बड़ा काहे आयो आहे, भॼी वञे हा, लिकी वञे हा। मूं वारे वज़ीर जो दिमाग़ ख़राब आहे, घर मंदा चा हा बिस्मिल्लाह करे घिरां थो, ईअं टपो अंदर नहीं जे ॾियो मूंखे को थां त मथे ते पाणी वांगुरु तेल लाहियां। अंदर जो इहो त हो जेको ततल तेल हो टसकियो पे, उन हबीब जी चादर जे बरक़त सां बर्फ़ खां वधीक थधो कुछ न कुछ बाहर निकलो। बादशाह के जाने तो बस वजीर ने आके ने भागा ठी। वजीर चो सही मुझी गाल सच्ची सैयद ना है शिकारिया कि पो ही इम्तिहान चई न मदीने वारे के सजो इनके सोने रसूलुल्लाह ढकियो आ। इन से मेहरबानी कई आ, महबूब पक कराई से, वायदो वठी से, गुनाह बख्शी से। बादशाह जो बाबा तो के गुनाह माफा, गाल सच्ची कर। जैसी गाल सच्ची आ त पोतो वारो वजीर सच्चो आ। मां शिकारी जरूर आ, यहां पर बुते मदीने वारे करम कयो आ। चओ सुभान अल्लाह, काडे चओ सुभान अल्लाह। हबीब पंहिंजे गुलामन के नवाज़ींदो आ, हबीब पंहिंजे गुलामन ते मेहरबानी कंदो आ। पर मुंहिंजा दोस्त इल्म हुजे, आलिम हुजे, जेकॾहिं इल्म आहे, इल्म वारो आ त पोइ उन जी बि भली ॻाल्हि आहे। हाणे ॻाल्हि कहिड़ी पे कयूं, बोलणा अब्दुर्रहमान जामी रात जो ख्वाब में ॾिठो, ज़िक्र बयान करे ॿुधो था। ख़ैर पढ़ो सलाम सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ जामी तो फरमाए इन्ननी अबसरतु फिन्नौमिर रसूल फी यदैहिल मसनवी वहुवा यकूल। चओ सुभान अल्लाह। साईं अब्दुर्रहमान जामी तो चए त मूं रात जो नबी साईं खे ख्वाब में ॾिठो। अञा जो ॾिसां त नबी पाक जे हथनि में मौलाना जलालुद्दीन रूमी वारी मसनवी हथनि में आहे। जलालुद्दीन रूमी वारो किताब सुने नबी जे हथनि में आहे। छा पिया चवनि, सुन्निफा कुतुबुल कसीरुल मानवी लैस फीहा कल किताबे मसनवी। सोने नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमायो त आलमन त केतिरा ई किताब लिखिया, तसव्वुफ ते, हकीकत ते, शरीयत ते, तरीक़त ते, भला भला किताब लिखिया अथनि, पर मां मोहम्मद चवां थो त मसनवी जहिड़ो कहीं को न लिखियो।
चओ सुभान अॻिते फरमाइनि था मसनवीए मौलवीए मानवी हस्त कुरान दर ज़ुबाने पहलवी जेको मौलाना जलालुद्दीन रूमी बारो किताब दरअसल इहो किताब नाहे समझो तो फारसी ॿोलीअ में क़ुरान जो तफ़सीर त जेको माण्हू न इल्मु छॾे वञे किताब छॾे वञे इल्मु छॾे वञे ख़ुदा पाक जो कसम आहे उनखे मरण खां पोइ बि क़बर में सवाब मिलंदो। ॿ ॻाल्हियूं टीं ॻाल्हि आख़िरी याद आ सरकार फरमाए तो मरण खां पोइ अमल खत्म थी वेंदा पर टे सिलसिला हलंदा। हिकिड़ो वलद सालिह औलाद छॾे वञे उहा मरण खां पोइ बि पीउ माउ लाइ दुआ घुरंदी सवाब आहे। ॿिए नंबर में इल्मु छॾे वञे दीन जो इल्मु छॾे वञे को किताब शरीयत जो छपराए का हदीस छपराए को क़ुरान जो तफ़सीर छपराए को शरीयत जो मसइलो छपराए को दीन जो इल्मु हुजे उते पैसा ख़र्च करे उन किताब ते ख़र्च करे उहो किताब जेसीं ताईं हूंदो सवाब मिलंदो रहंदो। टियों नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जारी सदको चओ सुभान अल्लाह छा सदक़े जारिया मदरसो ठाहियईं मस्जिद ठाहियईं खूह खणायईं नलको हणायईं अस्पताल ठारायईं मुसाफ़िर खानो ठारायईं भली पाण मरी वञे पर मरण खां बाद में उहा शइ मौजूद हूंदी उन मरण वारे जे अमलनि में उन जो सवाब शामिल थींदो रहंदो। बेहतर खां बेहतर तरीक़ो जेको आहे पंहिंजे माइटनि खे अज़ीज़नि खे औलाद खे अबे अम्मा खे कंहिंखे बि सवाब पहुचाइण जो बहितरीन तरीक़ो आहे को दीन जो किताब शरीयत जो किताब मसइलनि जो किताब छपराए उहो विराइजे इंशा अल्लाह अज़ीज़ जेसीं ताईं हूंदो माण्हू पढ़ंदा रहंदा उन क़बर वारे खे सवाब हुजनि उन ते गौर कंदा कयो अमल जी कोशिश कयो। ही जहान ख़ता जो जहान अॼु आहियूं सुभाणे कोन हूंदासीं हिन ज़िंदगी खे तव्हां गनीमत ॾिसो। अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू जी ज़ात बाबरकात असांखे शरण नेकी जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मां तव्हांखे अॻे साल में ॿुधायो मूंखे यादि आहे वरी तव्हांखे यादि करायां सुलेमान अलैहिस्सलाम चयो मलकुल मौत खे मांखे बि मारण ईंदे चई हा चई तुंहिंजी मासां यारी आहे चई हाओ कि मांखे 2-3 ॾींहं अॻु में ॿुधाइजांइ भली मार जा अलाह जो अमर आहे मांखे तयारी आहे पर 2-3 ॾींहं अॻु में ॿुधाइजांइ कि हा। जमल सुलेमान अलैहिस्सलाम जो टाइम आयो त मलकुल मौत चयो अस्सलाम वालेकुम तयार थियो हलो अल्लाह जे नबी जो मां त तयार आहियां पर तो वाइदे खिलाफ़ी कई तो चयो त 2-4 ॾींहं अॻे ॿुधाईंदुसि तो हुते कोन ॿुधाया जेसीं मूं ॿुधायो कॾहिं ॿुधाई जेसीं सोचो मूं तव्हांखे ॿुधायो बाबा कॾहिं ॿुधाई अॼु त आयो आहे त मसालो तो ॿुधायो कॾहिं जे इहो कोन ॿुधो त फलाणे पाड़े में फलाणो गुज़ारे वियो फलाणे पाड़े में फलाणो गुज़ारे वियो फलाणे पाड़े में फलाणो गुज़ारे वियो ॿुधो ई चया ॿुधी न आहे त ॿियो छा भिटाई साहब चयो त अॼु पाड़े जीअं न ॾियो सुबुह वारो मुंहुं अॼु माना पाड़े वारा वञनि था सुभाणे असांजो वारो आहे अॼु पाड़े जी लॾियो सुबुह वारो मुंहुं अदा या दुनिया ॾींहं ॾूं उथी लोच नदी बचाए अल्लाह से ताजा असांजा बेड़ा पार करे असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। जवा सवरी 3 दफ़ा कुल अल्लाह शरीफ पढ़ो 1 दफ़ो अलम शरीफ पढ़ो त ही नंढड़े मासूम नंढड़े बचड़े साईं फहद अब्दुल सलाम जे नियत सां जेका ही खैरात कई वई आहे उनखे सवाब पहुचायूं अल्लाह से उनखे जन्नत में राहत नसीब फरमाए। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम
गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन आमीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। तव्हां जेको पढ़ियो आहे सो मुंहिंजे हवाले कयो, क़बूल कयोसीं। या इलाहुल आलमीन, या असां मिस्कीननि जूं दुआऊं क़बूल फरमा। ही जेके फ़क़ीरनि कुल पढ़िया पंहिंजे दरगाह में क़बूल फरमा। अलम शरीफ़ पढ़ियो उहो क़बूल फरमा। ही जेका ख़ैरात थी आहे उहा बि क़बूल फरमा। नात ख़ाननि नातूं पढ़ियूं इहा बि क़बूल फरमा। असां गुनहगारनि जेके 4 कलमा चा मोहब्बत जा ॿुधाया इहे पंहिंजे दरगाह में क़बूल फरमा। अल्लाह साईं असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा। हे समूरो सवाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में नज़रानो पेश कयो था क़बूल फरमा। हुजूर जे सदके खुलफा राशिदीन के, शुहदाए करबला के, नबी पाक जे तमाम सहाबन के, वलियन गौसन कुतबन के, पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु के, खास तौर सां इन मरहूम फहद अब्दुल सलाम जे रूह के बख्शो था क़बूल फरमा। या अल्लाह इन नंढड़े के जन्नत में मुकाम अता फरमाया। या अल्लाह सही हुन जे मिटन माइटन के सब्र जी तौफीक नसीब फरमाया। हुन जा जेके वारस हन, हुन जा जेके अजीज हन, उनके सब्र जी तौफीक अता फरमा। ख़ास करे जेका उन जी वालिदा मोहतरमा है, मौला उन्ही जे वालिदा के इन्ही सदमे जे बर्दाश्त करण जी तौफीक अता फरमा, सब्र जी तौफीक अता फरमा। उन्ही जे एवज़ में उनके मुंहिंजा मौला दुनिया में नेकी करण जी तौफीक नसीब फरमा। इन दुनिया में ईमान सां रहण जी तौफीक अता फरमा। दुनिया मां जॾहिं लाडोड़ो थे असां सभिनी जो ख़ात्मा बिल ख़ैर फरमाया। मुंहिंजा मौला बे औलादन के नरीना औलाद अता फरमा। कर्ज़दारन जा कर्ज मुआफ़ फरमा। बीमारन के शफ़ाऊं अता फरमा। इन ॻोठ जी मस्जिद के आबाद फरमा। जेके मस्जिद के आबाद कन था तन जा घर आबाद फरमा। ही जेका परे परे का जमात आई आ, जन 4 घड़ियों वेही अल्लाह अल्लाह जे रसूल जो ज़िक्र ख़ैर ॿुधो आ, असां सभिनी के मदीने जो दीदार करा। बार बार बैतुल्लाह जी हाज़िरी नसीब फरमा। मुंहिंजा मौला असांखे नेकी जी तौफीक नसीब फरमा। असांजा बचड़ा नेक ऐं सालिहा फरमा। असांखे पंहिंजे औलाद जूं ख़ुशियूं नसीब फरमा। असांजे औलाद के नेक ऐं सालिहा बणाए। मुंहिंजा ख़ालिक, मुंहिंजा मालिक, असांखे आसमान ऐं ज़मीन जे आफ़तुनि खां बचाइजा। हिन ॻोठ खे आबाद फरमा, ॻोठ वारनि खे आबाद फरमा। मुंहिंजा मौला हिन ॻोठ जे मथां रहमतूं ई रहमतूं नाज़िल फरमा। या अल्लाह साईं जंहिं ख़र्च कयो आहे, ख़ैरात कई आहे, अॼु को जलसो मल्हायो आहे, उन जे माल में, ईमान में, दीन में, दुनिया में, आख़िरत में बरकतूं ई बरकतूं नसीब फरमाया। हमेशा हमेशा असांखे तव्हांखे सभिनी खे मौला सदका जारिया करण जी तौफीक अता फरमाए। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शबाए बद में हिदायत पेला को सलाम शबाए बद में हिदायत। उम्मती उम्मती लब पे जारी रहा। उम्मती किस्मत पेला से आज़म इमामों तो का वल्लों का जलवाए शान कुदरत पेला को सलाम। मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम।
साईं क़िबला सैयद फ़कीर मोहम्मद शाह के अर्ज़ कंदासीं साईं दुआ फरमाइनि सॼी जमात। या रब करीम अपन दरबार में असां सभिनि जो हाज़िरो क़बूल फरमा, असां दुआऊं क़बूल फरमा, असां सभिनि जे हाल ते रहम फरमा। रब करीम असां सभिनि जो ख़ैर फरमा, असां सभिनि खे पंहिंजी हिफ़ाज़त ऐं पनाह में रख। या रब करीम असांजो ज़ाहिर बातिन जूं बीमारियूं परेशानियूं तकलीफ़ूं दूर फरमा। रब करीम पंहिंजे महबूब जे सदके असांखे पंहिंजी मोहब्बत पंहिंजे हबीब करीम जी सच्ची मोहब्बत अता नसीब फरमा। जिन खे औलाद न आहे तन खे नेक साल औलाद अता फरमा। हिन बरकत वारी महफ़िल सदके जेके जिन खे औलाद आहे तन खे नेक बख़्त नेक साल बना। असां सभिनि जूं दुआऊं क़बूल फरमा, नेक तमन्ना पूरियूं कर फरमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक वसल्लम। आमीन।